सुभाणे कोर्ट में हाज़िरी आहे। मूंखे जेको नोटिस मिलियो आहे उन जे आधार ते मूंखे कोर्ट में हर हाल में पेश थियणो पवंदो। जेकॾहिं मां कोर्ट में पेश नथो थियां त पोइ जज साहब मूंखे ॾोही सम्झनि ऐं ज़ोर रखंदो त मां पंहिंजी माईअ खे कोर्ट में पेश कयां। जेकर ईअं थिए थो त पोइ मजबूरन मूंखे पंहिंजी रन खे तलाक ॾियणी पवंदी ऐं मां ईअं करणु नथो चाहियां। असांखे छा करणो आहे बाबा साईं? पंहिंजा माण्हू वठी वञो ऐं कोर्ट जे ॿाहिरां बीहारे छॾियो त जीअं लीमे वारी आहे रन कोर्ट में न पहुचे। जीअं ई रन तव्हांखे नज़र अचे न खंबे हिते खणी अचोसि। हाज़िर बाबा साईं, ईअं ई थींदो। जेकॾहिं तव्हां हिन कम में नाकाम वियो पोइ मुंहिंजे घर खां तव्हांखे केर बि नथो बचाए सघे, छाकाणि त इहो मुंहिंजी इज़त जो मामिलो आहे। बाबा साईं तव्हां बेफ़िक्र रहो, इहा माई कोर्ट में क़दम न पहुचंदी। मुंहिंजी इज़त खे सरेआम बदनाम करण थी चाहे। जेकॾहिं यार हिन कोर्ट में वई त मीडिया में ख़बरूं ईंदियूं ऐं इहा ख़बर हलंदी नवाब खान पंहिंजी ज़ाल ते तशद्दुद थो करे ऐं माई नवाब खान खां तलाक वठण थी चाहे। सोचो त कहिड़ी ख़ुआरी थींदी। हिन करे इहा ख़बर फैलजण खां अॻु में उनखे हिते ई दॿाए छॾियो। रनू कोर्ट में पेश न थियनि, बाक़ी हिन केस खे मां हिते ई ख़तमु कराए छॾींदुसि। अकबर मां थोरो घर थो हलां, सुबुह जो सवेर पहुची वञ, जंहिं तयारु थी हमरान खे कोर्ट में पेश कंदा। ईअं न त सुस्ती करी। अकबर उन्हनि ॾे हलंदासीं। जेकॾहिं हुननि पंहिंजी अना छॾे ज़रो बि मूं ॾे झुकिया त यारनि जी भरपूर मदद कंदी। बाक़ी जेकॾहिं हुननि जो कंध जो वर अञा ताईं बरक़रार आहे ऐं आकड़ में आहिनि त पोइ छॾे ॾींदासीं हुननि खे हुननि जे हाल ते। पोइ जेको थियो हुननि सां हुननि जो नसीब। ठीकु आहे बाबा साईं, असां तयारु रहंदासीं। ऐं हा ॿी ॻाल्हि, छोको गौर सां ॿुध, राति जो चौकी नंबर सां ॾिजो। ईअं न त सुस्ती वठे अची नेस्तीअ में लत ॾेई पियो सुम्ही। सुभाणे को मसइलो थिए त पोइ ॿिन्हिनि जो ख़ैरु न आहे। अखियूं खोले रखिजो। बाबा साईं मां माजिद ऐं करीम चौकी ॾियूं था, अकबर खे आराम लाइ छॾियूं था। सुभाणे तव्हां ई अकबर कोर्ट वेंदो, असांजी हलण जी ज़रूरत न आहे बाबा साईं। चङो अकबर, तूं भले वञी आराम कजांइ। शोकू वारा पाण ई चौकी ॾींदा, माजिद बि आहे ऐं करीम बि। बाबा साईं तव्हां बेफ़िक्र थी वञो, मां वञी आराम थो कयां। तव्हांखे इजाज़त आहे। ख़्यालु रखिजो छोको। ठीकु आहे बाबा साईं। छोको मां भली आराम थो कयां, पोयां जी तोखे पारत हुजे। ठीकु आहे अकबर, तूं हल, मां बीठो आहियां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।